भी ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं। ठुल खां त ठुल में कार मामले तां फायरिंग में ज़ख़्मी थियल मस्जिद जो पेश इमाम फौत थी वियो आहे। मौलवी रुस्तम अली बुरड़ा बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में कार मामले तां थियल फायरिंग में ज़ख़्मी थियो हो। खबर के हवाले से अवां खे आगाह करियूं। नाज़रीन, या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं। ठुल में कार मामले तां फायरिंग में ज़ख़्मी थियल मस्जिद जो पेश इमाम फौत थी वियो आहे। मौलवी रुस्तम अली बुरड़ा बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में कार मामले तां थियल फायरिंग में ज़ख़्मी थियो हो, जेको फौत थी वियो आहे। खबर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह करियूं। या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करियूं। ठुल खां या मामले तां फायरिंग में ज़ख़्मी थियल मस्जिद जो पेश इमाम फौत थी वियो आहे। बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में कार मामले तां थियल फायरिंग में ज़ख़्मी थियो हो। इन हवाले से वधिक तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी ठुल जो रिपोर्टर यासिर कंडराणी असां सां लाइन ते मौजूद है। जी यासिर, अपडेट कजो, वधिक छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, ठुल जे ए सेक्शन थाने जे हद में बुरड़ा बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में कारें जे पुराने मामले तां फायरिंग थी पियो। फायरिंग सबब गोलियूं लॻण करे मस्जिद जो पेश इमाम मौलवी रुस्तम अली पुट वली मोहन बुरड़ो सख्त ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे नाज़ुक हालत में लालकाणे अस्पताल मुंतकिल कयो वियो, जिते हू ज़ख़्मनि जा सूर नसंदे फौत थी वियो आहे। अहिड़े इतला बाद पीरसन मस्जिद जे पेश इमाम जे घर में कोहराम मची वियो आहे। इन हवाले से ए सेक्शन थाने जे पुलिस जो चवणो त जवाबदार कराची जा रहायशी आहिनि। कारें जे तकरार सबब हथियारबंदनि फायरिंग करे पुलिसन खे क़त्ल करे छॾियो आहे, जॾहिं त जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ कोशिशूं करे रहिया आहियूं। जल्द जवाबदारनि खे गिरफ़्तार करे केस दाख़िल कयो वेंदो। जी, जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। यासिर, अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।